पहिरियां त तुंहिंजी हिन ॻोठ में दिलि न पई लॻे। मोट जॾहिं बि ईंदी हुईं उदास उदास हूंदी ऐं अचानक हाणे कहिड़ो जादू थी वियो जो तूं एॾी ख़ुशि थी नज़र अचे? हिते अचण खां पोइ मां ख़ुशी लाइ ॼण त सिकी वई हुयसि। पहिरियों भेरो त मूंखे ज़िंदगी में एॾी वॾी ख़ुशी मिली आहे। वॾी ख़ुशी? तूं न सम्झंदीअ, छॾ हिन ॻाल्हि खे। तूं मूंखे अॼु एतिरो ॿुधाए त अॼु तूं मूंखे छा पचाए खाराईंदीअ? दुआ, पहिरियां इहो ॿुधाए त ख़ुशी कहिड़ी मिली अथई? कुझु ॾींहुं सब्र कर, वक़्तु अचण ते तोखे सभु ख़बर पइजी वेंदी। इन जो मक़सदु त तूं मूंखे कुझु बि कोन ॿुधाईंदी। मारिया, ॿुधायां थी तोखे, पर मूंसां वाइदो कर त इहा ॻाल्हि कंहिंसां बि न कंदीअ। चरी, अॻु में मां तुंहिंजूं ॻाल्हियूं कंहिंसां सलियूं आहिनि? तुंहिंजा राज़ करे फाश कया आहिनि जो हाणे कंदसि? सम्झां थी त हाणे तुंहिंजो एतबार मूं मथां घटिजी वियो आहे। अहिड़ी ॻाल्हि न आहे मारिया, हिते हिकु तूं ई त आहीं जेका मुंहिंजी राज़दार आहे। त पोइ ॿुधा मुंहिंजी राणी, तोखे कहिड़ी ख़ुशी नसीब थी आहे? मारिया, मूं शेर खान सां निकाह करे छॾियो आहे। तूं शेर खान सां निकाह कयो आहे? इन ॻाल्हि जी ख़बर तुंहिंजे पीउ खे आहे? कंहिंखे बि ख़बर न आहे। इहा ख़बर जॾहिं तुंहिंजे पीउ खे पई त हू छा तोखे ऐं शेर खान खे ज़िंदा छॾे ॾींदो? दुआ, तूं ॿाराणी हरकत करे वेठी आहीं। ॿाराणी, तूं पढ़ियल लिखियल थी करे अहिड़ी हरकत कंदी मूं कॾहिं सोचियो बि न हुयो। ऐं जंहिं ख़ुशी ते तूं एॾो ख़ुशि थी थिए न, इहा ख़ुशी तोखे घणा ॾींहं रास न ईंदी। पुट, मूं त ज़िंदगीअ मां उमेद ई ख़तम करे छॾी हुई। मूंखे पूरी पक हुई त वलीदाद वारा मूंखे ज़िंदा कोन छॾींदा। ॿियो त ठहियो, पर तव्हांखे मुंहिंजो लाश बि कोन मिलिया। अदा, सच पच में आयो मौत जे मुंहुं मां ॿाहिरि आई। चाचा, तो मथां भलाई आदा शेर खान जी आहे। शेर खान जो थोरो त मां पूरी ज़िंदगी लाहे कोन सघंदुसि। मुझो को भी थोरो कोने, इहो मुझो फर्ज आ। ताला जेतिरो भी कया न वो घट आ। मां त इन सोच में आहियां त तव्हां वलीदाद जहिड़े शातिर माण्हू खे इहो धोखो कीअं ॾिनो? उन जे चंबे मां मूंखे आज़ाद कराइण कंहिं मौजज़े खां घटि न आहे। हाणे अहिड़ा मौजज़ा रोज ॾिसंदे रोज। वलीदाद खे बेवकूफ़ बणाइण मुंहिंजे लाइ वॾी ॻाल्हि न आहे। अदा, जेकॾहिं सुभाणे ताईं अनवर हुननि वटि न पहुतो न त वलीदाद वारा समूरे दोज़ख जी बाहि खणी ते पहुचंदा। वलीदाद खे त मां मुंहुं ॾेई वठंदुसि, रुॻो तव्हां 2-3 ॾींहं घर खां ॿाहिरि न निकिरो ऐं ख़्याल सां रहो। जेसीं ताईं मां वलीदाद वारनि जा ॾंद खटा नथो कयां। पुट, जेकॾहिं न मूंखे हितां रवानो करे अचो त तव्हांजी वॾियूं भलायूं थींदियूं। हाणे कुझु ॾींहं होॾां वञण जे लाइ दिलि मां ख़्यालु कढी छॾ। पर हिते मूंखे सुकून न ईंदो। कंहिंखे हिते सुकून थो मिले? बस मजबूरी हिते सभिनी खे राहियूं पई आहे। अदा, असां बि हिते बेज़ार आहियूं। बस नाज़ा जी उमेद हिते राहियूं वेठी आहे, न त कॾो को वापसि हलिया हलूं आ। खुदा कंदो त तव्हांजी नाज़ा तव्हां वटि जल्द ईंदी। वलीदाद पंहिंजे भाउ अनवर सां पंहिंजी जान खां बि वधीक प्यार करे थो। नाज़ा जे एवज़ अनवर जे सिर जो सौदो वलीदाद लाइ महांगो कोन्हे चाची। अच भाॼाई अच, हिननि जे साम्हूं बि मूंखे हाणे इहो ॿुधाए त मां कंहिंजा मथा फाड़ियां?
कंहिंजी खल लाइ। वैसे कुछ कावड़ घट कर बाबा, असां फ़कीर ते एडी कावड़ तुम करें था। असां दरवेश आहियूं, दुआ कंदासीं साईं। अरे परे थी वॾो आयो आहे दुआ करणु। अदा इन खगे खे छॾ, हिन ॾाइण खे वठ जेका पादर ॾिसी मिट मारो बिठी आहे। कुछ होश कयो, हिकिड़ो बिना इजाज़त जे असांजे घर में घिड़ी पिया आयो, वरी ज़ुल्म बि असां ते। फकीर आहियूं त छा थी पियो, आहियूं त माण्हू न। एॾी इज़त वारा हुजो हा न त पंहिंजी न सिकी लदनि खे चाट सां ॿधी छॾियो आहे। ईअं दर दर धिका खाइण लाइ न छॾियो न। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, जेका रन पाण वटि थी लोढ़ा ताड़ींदी, उहा हली आहे भागन भरीअ खे इज़त सेखारण। बस बस माई बस, पंहिंजो वात बंदि रख। तोखे जेका बंदूक हणी आहे सा हणी कढो, बाक़ी भागन भरी इहे ज़ुल्म कोन सहंदी। अदा ॾिसी छा थो, जेसिताईं इन्हनि खे पादर न हणंदे न, इन्हनि जा मथा फाड़े इन्हनि जो घर खाली न कराईंदे न, ॾिसी ही कोन मुड़दा। अजय तूं इन घर जो सामान खणी उछलाए, बाक़ी इन्हनि खे मां पाण से। अरे मता मता डाए, अरे अरे मता कच्चे उठाते इधर ना है मुझे मारो। करे साथी करे बाबे के मारे वाला, कन्न खोले ॿुधी छॾियो, जेकॾहिं शाम ताईं ही घर खाली करे न वयो त तव्हां सभिनी जूं क़बरूं इते ई खोटींदुसि। अरे मैं धक आया धक लगे थी। हां तोखे लगंदा है धक? हां माण्हू थोड़े ही छो लगंदा ओ मुदा रब तुझी देग छो न थी तपे, केडी देर न कर रब। ऐसा मिसकीन गरीब खोलो ना गुती बंद कर, तुझे बंद कर, खुदा हिसाब वठंदो इन्हनि शेर खान, तू मूंसां हिते मिलण छो आयो आहे? छो मां हिते नथो अची सघां छा? न, तू हिते अची सघें थो, पर जेकॾहिं बाबा से मूंखे हिते तोसां गॾु ॾिठो न त मूंखे ज़िंदा कोन छॾींदो। दुआ तूं हाणे मुंहिंजी इज़त आई, तो मथां जेको हथु खणंदो न, छा मां हुनखे छॾे ॾींदुसि? न, पर बाबा साईं जी बेइज़त करणु हाणे तो मथां फर्ज़ आहे। जॾहिं हू मुंहिंजी इज़त कंदो ऐं मूंखे उहो दर्जो ॾींदो जंहिंजो मां हक़दार आहियां, जेकॾहिं तुंहिंजे पीउ असांजे रिश्ते खे क़बूल न कयो न, उहो बि वॾे में वॾो मुंहिंजो दुश्मन चइबो। बाबा साईं तॾहिं हिन रिश्ते खे क़बूल करे हा जॾहिं असांखे हुनजी इजाज़त हुजे हा, पर असां लिख में निकाह कयो आहे। जेकॾहिं बाबा खे ख़बर पई न त सभ खां पहिरीं मूंखे मारे छॾींदो। त पोइ छा तोखे खौफ़ कोन थो थिए? तुंहिंजी चाहत सभु खौफ़ ख़तम करे छॾिया आहिनि। हितां गुज़रियुमि सोचियुमि त तोसां मिलंदो रहंदा, बाबा दिल में सोची आहियां त शेर खान निकाह कयो ऐं हाणे मिलण खां बि लवाए पियो। मां साबित करणु चाहियां थो त मूंखे तुंहिंजे पीउ खां को बि खौफ़ कोन्हे। मूंखे कॾहिं पंहिंजे ॻोठ वठी हलंदे? बस दुआ कर त नाज़ा असांखे मिली वञे। जे ॾींहुं असांखे नाज़ा मिली वई न, उन ॾींहुं असां हितां हलिया वेंदासीं ऐं असां सां गॾु तूं बि हूंदी। ख़ुदा कदो नाज़ा जल्द मिली वेंदी। त पोइ मूंखे इजाज़त? जीअं तूं मुनासिब समझे। अल्लाह हाफ़िज़।
जानू अचे थी ॻाल्हि सम्झ में ॾिसां पियो पर सम्झी बि वियो आहियां हाणे ने शेर खान जा वधंदड़ कदम रोकणा पवंदा न त पाण सां गॾु रस खे बदनाम करे ॻोठ निकिरी वेंदो। कोई देर न कर जानू जिकरे हाणे बि डर कई न तो शेर खान असांजे मुंहं ते काराए मलण में देर न कंदो। उहा त मलजी चुकी आहे अकबर पर असां ॿियनि खां पंहिंजो चहिरो लिकाए रखियो आहे। शाबाश अथई जानू कोई बि शेर खान खे बश करे छॾियो अथई पर मां त चयो थो हिते जो हिते पूरो करे छॾियऊंसि। अकबर ॿ चकर असांखे ॿुधाए चुको आहे पर इजाज़त रच नथो ॾे जेको कुझु ॿुधायांसि थो न मूं मथां सवार नथो करे। अॼु तो पाण पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो आहे न या समूरी हक़ीक़त लिरे सघिया करे पोइ ॾिसां थो शेर खान केॾां थो वञे छो त जानू जिन अथसि जिन पोइ पंधुसि या मारींदुसि या खारींदुसि। हल जबल तो अनवर खे पूरो करे छॾियो आहे पर अनवर जो लाश हिन वक़्त कंहिंखे हथ न आयो आहे। हिते जबल ईअं त न आहे अनवर बची वियो हुजे। ये नथो थी सघे रबू सीने वारी गोलीअ मां बची वञे सवाल ई पैदा नथो थिए। जबल जेकॾहिं हयाती हूंदी आहे न माण्हू हिकु गोली त छा पूरे बस्ट में बची वेंदो जीअं मौलादाद बची वियो तो वारो सोट बची वियो ईअं न। हा जेकॾहिं इहे बची विया आहिनि इन्हनि ॿिन्हिनि खे पूरो करणु मुंहिंजो कमु आहे। न जबल न औलादाद वारा ॼाणो तव्हां ॼाणो पर तूं हाणे मुंहिंजे सोट खे कुझु बि न कंदो। असां ॿिन्ही पाण में ठा करे छॾिया। जीअं तुंहिंजी मर्ज़ी रबू तूं चईं त मां तुंहिंजे सोट खे पूरो कयां बाक़ी तुंहिंजे सोट सां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी। पर जबल हाणे सोट तुंहिंजो दुश्मन थी वियो आहे ऐं चए थो त पलांत कर तोसां ठा करे मुंहिंजे पोयां पइजी वियो आहे। चए थो त असां पंहिंजो पाण में आहियूं विढ़ंदासीं ठहंदासीं पर जबल असांजे विच में छो आहे। सही त चवे थो रबू पर यार जबल मुंहिंजे करे मुंहिंजो सोट तोखे कुझु चए या गोली हला इहो मां बर्दाश्त न कंदुसि। जेकॾहिं रुस्तम मूंखे मारे वियो त तोखे मयार कोन ॾींदुसि। सिर्फ़ तूं मूंखे इजाज़त ॾेई छॾ। जेकॾहिं ॿीहर मुंहिंजे साम्हूं रुस्तम आयो त तोखे हुनजो लाश बि न मिलंदो। न यार तूं तकड़ न कजे मां सोट खे सम्झाइण में आहियां ख़ुदा कंदो त ॻाल्हि सम्झ में अची वेंदसि। जे न सम्झे न ऐं तुंहिंजे रुख चढ़ी वञे त थक मारण वारो न हणजांसि। ठीकु आहे रबू तुंहिंजे करे मां कोशिशि कंदुसि पर जेकॾहिं धक ओलो सोलो लॻी वियुसि यार मयार न ॾिजे। बाबल साईं त हरू भरू कावड़ करे पंहिंजे पाण खे सज़ा छो था ॾियो। असली मसइलो त शेर खान जो आहे। इजाज़त ॾियो त शेर खान खे पूरो करे छॾियूं। जानू तोखे पूरी पक्का है तो शेर खान जो चक्कर न बाबल साईं न इहो कोन थो चवां पर हवेलीअ खां थोरो पर शेर खान खे वेंदे मूं ऐं अकबर पाण ॾिठो आहे। बाक़ी बाबल साईं एतिरी ख़बर न आहे त हू हवेली में अंदरि केतिरो वक़्तु हो। असां रुगो शेर खान खे बाबल साईं ॿाहिरि निकिरंदे ॾिठो। सरकार थी सघे तो दर खां अंदरि जाती पाए मोटियो हुजे बाक़ी हवेली जे अंदरि वञण जी ज़रूरत
कीअं कंदो पुत्र साईं? ये शेर खान के केड़ी खबर त हवेली में केरु आहे या न? मञा थो त हवेलीअ जे अंदर मोहणी निकितो हूंदो, पर जॾहिं न कुतो चितो थींदो आहे त उनजो इलाज सिर्फ़ गोली हूंदो आहे। मुझे मन जी ॻाल्हि करे छॾियो बाबा साईं। हाणे जानू जिन अथसि, जिन जा मारींदुसि या खारींदुसि। दिलदार अॼुकल्ह नज़र कोन थो अचे जानू। बाबा साईं दिलदार जी ख़बर ई नथी पए अॼुकल्ह किथे रुलंदो थो अचे। ॿई ॼणा वञो ऐं वञी दिलदार खे वठी अचो। टई गॾिजी शेर खान जो कमु पूरो करे छॾियो। ऐं हाणे इन कम में का बि कोताही न थियणु घुरिजे। वञो ऐं वञी दिलदार जी जांच कयो। बाबला साईं सम्झां थो त दिलदार पंहिंजो किथे चक्कर हलायो आहे, तॾहिं त घटि नज़र पियो अचे साईं। तूं जन्नत जे चवण ते वञी गरीब फ़कीरनि में बायताल मचाए आयो आहीं। पोइ छा थी पियो अदा? मोला दादा वो गरीब कुछ ही कोन सघंदा, पर सॼो ॾींहुं वेठा बददुआऊं ॾींदा। वली तूं उन्हनि जो तरफ़ न वठ उन्हनि जो तरफ़। तूं इन ॾाइण भागन भरी खे कोन थो सुञाणी। छा तूं हुननि मुंहिंजो हशर कयो आहे ऐं तूं वरी उन्हनि जे मथां रहम थो खाईं। अॼु त ख़ाली सखणा पादर हणी आयो अथसि, सुभाणे आउं पाण गॾिजी वेंदीसांसि। सॼे घर जो सामान ॿाहिरि उछले ॾींदासीं। सुभाणे न भाॼाई, सुभाणे न। सुभाणे शेर खान अदा अनवर खे असां वटि पुॼाए, या थी सघे थो त हू असांखे को ॾस ॾे ऐं असां अदा अनवर खे वठण लाइ वञूं। अनवर जिते बि हूंदो न, शेर खान हुन जो ॾस कोन ॾींदो। पर मूंखे ईअं थो लॻे त अनवर असांखे किथे वेझो ई आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा त अदा अनवर खे गाली छॾे हा। शेर खान पंहिंजा हितों वारा वेझा दोस्त असांजे साम्हूं ज़ाहिर कीअं कंदो, जेके लिक चप में उनजी मदद था कनि। हिकु ॾींहुं अदा अनवर खे देरि सां छॾण जो मक़सदु ई शेर खान जो इहो आहे त जीअं हू असांखे बेवकूफ़ बणाए। अनवर आयो न त उनखे सॼी ख़बर हूंदी त हुन वीचारे खे किथे किथे रहायो अथनि। शेर खान एतिरो बेवकूफ़ न आहे जो अदा अनवर जूं अखियूं खोले उनखे घुमाईंदा हूंदा, उनखे ॿाहिरि कढंदा हूंदा त उन जूं अखियूं ॿधी पोइ कढंदा हूंदा। शेर खान खां सभु पलांद पूरा कंदासीं, पर रुगो अदा अनवर ख़ैरनि जो अची वञे, पोइ इहो शेर खान असां खां काॾे वेंदो। अड़ी भागन भरी तुझा भाग नाती जिए पई मरे भी कौन थी के मुकदर में ना भी सूर लिखले ने जे के मुके ना भोगड़ा ने। अमड़ दुख छा जा छड गमन के, जिंदगी तो 4 ॾींहनि जो खेल आहे। खिलंदे खिलंदे गुज़री वेंदी, वो पछताव छाजो। छॾ इन्हनि सोचनि खे, असल 5 रुपया घटि कम खे पट। जेकॾहिं हू असां सां जुठ करे विया आहिनि न त तूं ऐं निमाणी वञी जन्नत जा ॼुंडा पटियो। अहिड़ी जे न बाहि बारींदो त हू पाणे मुड़ी ॾींदा। अबा मां त जन्नत जा ॼुंडा पटिया, पर अबा मां सां निमाणी भी त साथ ॾे न। पुफी अॼु खां पोइ मां तोसां ॿधल आहियां, तूं हुकुम कर। उथी मां चाहियां थी उथी ते न जन्नत खे ॾिस त कीअं थी न ते न चाहियां, न ते न चाहींदीमांसि। त अमड़ अॼु खां पोइ मां रोअण छॾियो। इहे ॾींहं त मां मौला खां पे घुरिया, जे तूं साथ ॾे थी पई त ॾिस इन्हे जन्नत जा हाल मां छा थी कयां। ॼुंडा पटे कयांसि थी तरी मथो।